खैर ताए कमदार सकंदो अची पोतो आई खैर तो है कमदार सकंदो जी पोतो आई खैरी त नाहे बाबा साईं जानल पंहिंजी धी जो संग मिठल जोगी जे भा मंठार करे छॾियो आहे सुभाणे मंगणो ऐं पोइ पोती जी रसम अथनि चईसि मां उन पोती जा पलव साड़े छॾींदुसि एतिरो चओ मां उन पोती जा पलो ई साड़ी छींदुसि पल 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 मां उन पोती जा पला ई साड़ी छींदुसि मां उन पोतीअ जा पलो ई साड़ी छॾींदुसि जेका राणीअ जे मथां पवंदी जेका राणीअ जे मथां पवंदी पोइ हाणे हिते हितां लुखणी हिते मुंहिंजे हथ ॾिसी चइजांइ उन राति ई पुलिस ऐं असां मिठल जे घर ते हमिलो कंदासीं खणा भली हा हा अचो ठीकु आहे उन राति ई पुलिस ऐं असां मिठल जे घर ते हमिलो कंदासीं लठ ॾियांव चांवर खणी मसा बीस न असां मोबाइल पुलिस न बाबा नओं माण्हू ख़बर कैमरा ध्यानु सॼो हेॾां भरे कर साईं गुलाम मुस्तफ़ा बोलो कमदार है कृष्ण खैरी त नाहे बाबा साईं सच चे साहब ओ कमदार सक थोरो सक ई चओ खैरी त नाहे बाबा साईं खैरी त ना है बाबा साईं बाबा सही खैर ही तरह है बाबा साईं खैरी त ना है जानण पंहिंजी धी जो संग मिठल जोगी जे भाउ खे ॾेई छॾियो आहे जानण पंहिंजे धी जो धी जो संग जानण पंहिंजे धी जो संग बच्चा जानण पंहिंजे धी जो संग मिठल जे भाउ खे ॾेई छॾियो आहे हाणे चओ मिठल जोगी जे भाउ मंठार खे ॾेई छॾियो आहे मिठल जोगीअ जे भाउ मंठार खे ॾेई छॾियो आहे ओके जबरदस्त बाबा भी